अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा रुखसार बेगम शहमीर खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कंदो? छा रेसबिजार खान बानो खे अगवा करण जी कोशिश कंदो? छा नौरोज खान हाणे रेसबिजार खान सां जंग कंदो? छा साल जो प्लान कंदो? छा शहमीर खान फिरोज खान खे ॿुधाए छॾींदो चंड्र की मूंसां केतिरो प्यार थी करे? दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्जा में लीगल सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वजो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजे टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रुखसार बेगम जेको आहे शमसू सां ॻाल्हाईंदो। शमसू खे चवंदो अगरि जेकर तूं मूंसां मोहबत कंदे त पोइ तोखे इहो कमु करणो पवंदो। तोखां जेतिरो जल्द थी सघे तूं इन शहमीर खे मारणो पवंदो। अगरि जेकर तो शहमीर खे न मारियो त पोइ मां तोखे पंहिंजी ज़िंदगी में धिके छॾींदुसि, मतिलबु धार करे छॾींदुसि। जेकर तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं पहिरियां इहो कमु कर, न त मां तोखे सॼी उमिरि लाइ विसारे छॾींदुसि। शमसू चवंदो त रुखसार बेगम मां तोखे पंहिंजी ज़िंदगी में हर हाल में शामिल कंदुसि, तोखे इहे ॻाल्हियूं न आहिनि करणियूं। जो मां शहमीर सां हिकु चकर ॻाल्हाइण पियो चाहियां, अगरि जेकर मां शहमीर सां ॻाल्हाइण में कामयाबु थी वियुसि त पोइ ऐं बि पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो फिरोज खान जेको आहे शहमीर खान खे ख़ुशि ॾिसी ऐं उन खां पोइ चवंदो शहमीर तूं अहिड़ी ॻाल्हि ते ख़ुशि आहीं? शहमीर चवंदो बसि इहे मुंहिंजूं कुझु राज़ूं आहिनि। फिरोज खान चवंदो त बसि तूं चंड्रुकी जे करे ॾाढो ख़ुशि आहीं, बहरहाल इहा तुंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि शामिल थी न सघंदी। शहमीर चवंदो त हिकु ॾींहुं उहो वक़्तु ईंदो जंहिं ॾींहुं मां चंड्रुकी खे पंहिंजी ज़िंदगी में शामिल कंदसि ऐं पोइ तुंहिंजा अंडरा बि सड़ी वेंदा, मतिलबु त तूं रेडी खाक थी वेंदे जॾहिं मां चंड्रुकी खे हिन घर में आणींदसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो बिचार खान जेको आहे शमसू खे चवंदो त अगरि जेकर तूं मुंहिंजो साथ ॾींदे त पोइ मां इन बानो खे अगवा करे खणी ईंदुसि ऐं पोइ हुन सां शादी करण में बि देरि कोन कंदुसि। उन जे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मुंहिंजो साथ ॾे। शमसू चवंदो त बिचार खान मां हिकु ॾींहुं इन शहमीर सां ॻाल्हाइण पियो चाहियां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो नौरोज खान जेको आहे बिचार खान मथां कावड़ियल हूंदो, पंहिंजे चाचा खे चवंदो चाचा सिर्फ़ु रुॻो तूं मूंखे मोकल ॾे त मां साल ऐं बानो जो इन बिचार खान खां प्लान कयां। अगरि जेकॾहिं मूं उन्हनि खां प्लान न कयो त पोइ हिननि जो प्लान अधु में रहिजी वेंदो ऐं माण्हू असांखे ताना ऐं मेणा ॾींदा। दोस्तों उमीद है कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असां करे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं की नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।